दिल में तू, दिल में तू। लिंजो कसम अमीर जो तोसां को भी रिश्तो कोने को, मुझो तो तोसां रूह जो रिश्तो आहे। अमीर तो इन तरह जो नौकर आहे, मुझो रूह वॾो अमीर आहे। छो भला तूं उदास परेशान बीमारनि जी कमरे में बंद वेठी आई? रिश्ते जी ख़ुशी मामा करीम जी सॼी मिल्कियत जी मालिक बणजण जी ख़ुशी। एॾियुनि ख़ुशियुनि हूंदे बि एॾी उदासी, मूंखे त सम्झ में नथो अचे तोसां मसलो अलाए कहिड़ो आहे। मुझी तबीयत ठीक ना है। अक्सर माण्हुनि जी ख़ुशी में तबीयत ख़राब थी पवंदी आहे। अहिड़ी त ॻाल्हि का बि न आहे। त पोइ पक निंड मां उथण सां अमीर जो मुंहुं कोन ॾिठो अथई, उनजे लाइ उदास आहे। हा अमीर जे करे ई परेशान। अमीर सां मुंहिंजो इश्क आहे, प्यार आहे, मोहब्बत आहे। तोखे कोई एतिराज़ आहे त पोइ शादी बि तोखे घर जे टुकड़नि ते पलियल उन ई नमक हराम नौकर सां ई करणु घुरिजे। नमक हराम अमीर न, नमक हराम एहसान फरामोश मुनाफ़िक तूं, तुंहिंजी माउ ऐं तुंहिंजो निकम्मो भाउ आहे। जे वण हेठां आराम कयो अथव, अॼु उन ई वण जी पाड़ पिया वढियो। वाकई ॾाढो प्यारो अथई इहो नौकर। इन जे लाइ छा न असां ते इल्ज़ाम थी हणी? कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ अथई? जंहिंखे तूं इल्ज़ाम पई चई, उहो इल्ज़ाम न सच आहे। मुनाफ़िकनि खे जॾहिं सच जे तीरनि खां बचण जो को रस्तो न मिलंदो आहे न, त हू ख़ुदा जे नाले खे ढाल बणाईंदा आहिनि। एतिरो ख्वार ख़राब थियण खां पोइ बि तुंहिंजो नक नीचो नथो थिए। जेकॾहिं तुंहिंजी जॻह ते का ॿी छोकिरी हुजे हा त ख़ुदकुशी करे छॾे। पर तव्हांखे इहा हसरत ई रहंदी त मां ख़ुदकुशी कोन कई, छो त मां बेवकूफ़ न आहियां त तव्हांजी चालाकियुनि ऐं मकारनि खे न सम्झी सघां। सलमा ऐं अदा आसिफ़ खे जेको बेवकूफ़ बणायो अथव न, उहो ई काफ़ी आहे। ऐं ॿुध, आइंदा मुंहिंजे कमरे में न अचिजां। मां तो जहिड़ीअ सां ॻाल्हाइणु पसंदि नथी कयां। इहो तूं नथी ॻाल्हाई सघिया, इहा मामा करीम जी मिल्कियत थी ॻाल्हाए। ख़ैर आहे, ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं तूं टके टके जे लाइ असांजी मोहताज थी। अमीर अलाए किथे रहिजी वियो, मूंखे त सुबुह जो चांहि बि न ॾिनी अथई। अदी ममताज़, का मिठाई जी तकलीफ़ छो कई? वाह वाह, इनखे भला का तकलीफ़ चइबी आहे? सोचियमि त तव्हांजे छोकिरे खे बि ॾिसी अचां ऐं हुनजे वापसि अचण जी ख़ुशीअ जी तव्हांखे मुबारकबाद बि ॾेई छॾियां। ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। हा दी, ख़ैर सां वापसि मोटी आयो आहे। तव्हांजो शहज़ादो आहे किथे? नज़र ई कोन थो अचे। वो पंहिंजनि कुझु दोस्तनि सां मिलण वियो आहे। हाणे कॉल कयूंसि त मां अचां थो। ॿियो हाल अहवाल ॾियो। बसि अदी, कहिड़ा हाल ॿुधाई? बाक़ी अदी, मां त दुआ थी करियां त अलाह करे तुंहिंजो पुटु ख़ुशि हुजे। पर सच पुछी त आहे वीचारो मौत जे मुंहं में। मौत जे मुंहं में? कीअं भला? अदी, कहिड़ा हाल ॿुधाई? मुंहिंजे पुट त मौत जे ख़ौफ़ खां ज़किया सां शादी कान कई। रुगो ज़किया जी शादीअ जी ॻाल्हि निकिती त ज़किया जे हिकिड़े आशिक हुनखे गोलियूं हणी छॾी। आशिक? कहिड़ी आशिक? बसि मिड़ई अथसि को, पर अदी मूंखे ख़बर कान्हे का। इन ॻाल्हि जी सॼी ख़बर अदे करीम खे। वॾी ॻाल्हि आहे अदी। जेकॾहिं ज़किया एॾी ख़राबु आहे, पोइ त करीम खे छा थियो आहे? सॼी मिल्कियत पंहिंजे वॾे पुट ऐं धीअ जे नाले छो नथो करे? ज़किया खे छो थो लिखी ॾे? अदी रेहाना, इहा ज़किया छोकिरी एॾी चालाक अथई, एॾी चालाक अथई जो मां तोखे छा ॿुधायां। जॾहिं न तुंहिंजे घर में परणिजी ईंदी, पोइ वेही ॾिसजांइ त तुंहिंजे हिननि अखियुनि में कीअं थी सुरमो पाराए। ममताज़,
हाणे महिरबानी करे तूं पंहिंजी इहा बकवास बंदि कर। अॼु करे मूंखे तुंहिंजे बारे में सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे त तूं केतिरी इज़तदार आहीं। हाणे बसि ऐं हली वञे था महिरबानी थी। वाह वाह, तूं घर आई रची बेइज्जती कीअं थी करे? हाँ, तुमखे हाणे ख़बर पई त तूं ज़किया जो रिश्तो छो थी करे? इन लाइ त जीअं तूं अता करीम जी सॼी मिल्कियत जी अकेली मालिकाणी थी। चुप, आऊं चवई थी पंहिंजी बकवास बंदि कर। या तूं आहीं जेका पंहिंजे भाउ जे टुकड़नि ते पंहिंजो पेट पई पाली। मूंखे त लसी सभु कुझु ॾिनो आहे, मूंखे त पंहिंजो घरु आहे। उहा तूं आहीं जेका भाउ जी मिल्कियत ते अखियूं विझो वेठी आहीं। आऊं चवई थी निकर वञे था ऐं खण ई पंहिंजी मिठाई। तहार जो वरी हिते अचण जी कोशिशि बि कई अथई। निकर ऐं ॿुध, जेकॾहिं मुंहिंजे पुट खे कुझु थियो न त फाहो तुंहिंजी गिचीअ में हूंदो। ॾिसी छा आऊं चवई थी वञ हितां न त खंडी ॻाल्हि आशिक़ आहे, वाशुक आहे। मूंखे पर न कुझु ख़बर ई कान। आशिक़ बाबा साईं जे दिलि में असां सभिनी जे लाइ मेर आहे। तॾहिं तो न इहा चालाकी कई, पर हाणे त तीर कमान मां निकिरी चुको। मूंखे ख़बर आहे त हाणे मामिलो ॾाढो ख़राबु थी वियो, पर असां पाण सां का बि नाजाइज़ी करणु कोन ॾींदासीं। आसिफ़ तो ई सलमा जेसीं कोर्ट न वेंदा तेसीं तव्हांखे कख बि न मिलंदो। न आशिक़, कोर्ट में असां तेसीं ताईं केस न खटंदासीं जेसीं ताईं उहो मकार वकील ज़िंदा आहे। छा तूं वकील खे क़तल कंदे? ज़रूरी न आहे त मां पंहिंजे हथनि सां हुनजो खून कयां। ॿियो कमु त कोई बि पैसनि जे एवज़ करे सघंदी। अमीर, तोखे छा थियो आहे? बाबा सुबुह खां वठी किथे हुयो? ही बुखार में तड़पियो पई, मां हिनखे डॉक्टर वटि वठी वियुसि। वे अमीर वे हले आदा एना ॾे मूंखे ॾिन। अमीर, तू हेड छो वेठो आई? मथे वे। अवां जे एहसाननि, कुर्ब मोहब्बत ऐं पंहिंजाइप जी महिरबानी, पर इंसान खे पंहिंजी हैसियत विसारणु न घुरिजे। मूंखे अवां जे कदमनि में ई सुकून थो मिले। अमीर, सच पुछी त मूंखां तुंहिंजी इहा हालत ॾिठी नथी थिए। बसि तूं ज़किया जो ख़्यालु दिलि मां कढी छॾ। आखी आऊं दुनिया जी हर ख़ुशीअ सां तुंहिंजो झोल भरे छॾींदुसि। साहब, मिड़ई मां तव्हां सां मज़ाक कंदो आहियां। मां ज़किया सां मोहबत किथे कंदो आहियां। बाबा, तव्हां पंहिंजे कमरे में वञो, मां अमीर खे सम्झायां थी। हा, पर तूं हुन जे दवाउनि जो ख़्यालु कजे। हिनखे चांहि ठाहे पियारजांइ ऐं ॿुध, हिनखे सर्वेंट क्वार्टर न वञणु ॾिजे।
मीर तू मुझे कमरे में हली आराम कर। तव्हांजे कमरे में? हाँ, मुझे कमरे में। इन में हैरान थियण वारी कहिड़ी ॻाल्हि आहे? तुंहिंजे रहण सां मुंहिंजो कमरो नापाक त न थींदो? तूं बि त असां जहिड़ो इंसान आहीं। ज़मीन ऐं आसमान में जेतिरो फ़र्क़ु आहे, ॾींहुं ऐं राति में जेतिरो फ़र्क़ु आहे, जीअं ज़मीन ऐं आसमान कॾहिं बि हिकु नथा थी सघनि, ॾींहुं ऐं राति हिकु नथा थी सघनि। तूं ऐं असां बि मालाट। केॾां थो वञी? मां तोखे हिकु मिंट बि अकेलो न छॾींदसि जेसीं ताईं तूं ठीकु नथो थी वञी। मां बि तुंहिंजी उहो ई ख़िदमत कंदी रहंदसि जीअं तूं मुंहिंजी ख़िदमत कंदो आहीं। मां त तव्हां खां इन ख़िदमत जे एवज़ पघार वठंदो हुयुसि। जॾहिं तूं ठीकु थी वेंदे न त पोइ मां बि तोखां मुआवज़ो वठंदसि। भले घुरिजे, पर मुंहिंजी हैसियत खे ॾिसी एतिरो अजर घुरिजे जेतिरो मां तोखे ॾेई सघां। मां ॾाढो ग़रीब आहियां, इहो न विसारजे। इबादत जो अजर त इंसान केतिरो बि वठी सघे थो न, पर ॾियण वारो त पंहिंजी मर्ज़ीअ सां ॾींदो आहे न। अच रेहाना बेगम, इहो ज़रूरी न आहे त मरियम करीम ख़ान जी भेण आहे तो हुनखे सदा इज़त ॾे। मूं अहिड़ी ठाकी बेइज़ती कई अथमांसि जो सॼी ज़िंदगी यादि इज़त वारी हूंदी न त कॾहिं इन दर ते वरी मोटी न ईंदी। ख़ैर हाणे छॾे न इहे ॻाल्हि खे, मूंखे एतिरो ॿुधाए त वकार ऐं ज़किया जी शादी कॾहिं थियणु घुरिजे। तूं अॼु अदा करीम ख़ान ॾांहुं फाइल खणी वेंदे न, बसि शादी वलीमे जी तारीख़ ॿधी हुजे। न बाबा साईं, मां चयो न त मां शादी कोन कंदुसि, ऐं शायदि मां कॾहिं बि शादी कोन करे सघंदुसि। वाह वकार ख़ान साहब, वाह! लंडन मां आला तालीम हासिल करे आया आहिनि, केतिरा किताब पढ़िया था अचनि, पर उन्हनि किताबनि में शायदि को अहिड़ो बाब न हुओ जंहिंमें वालिदेन जी इज़त जे बारे में कुझु लिखियलु हुजे जो तूं पढ़ी सघी आहीं ऐं माउ पीउ जी इज़त करी। मूंखे त अफ़सोस ऐं पछताव थो थिए अहिड़ी नाफ़रमान औलाद ते ख़र्च छो कयुसि। अॼोको ॾींहुं ॾिसण बेइज़त, ज़लील ऐं ख़्वार थियण जो आहे। ॿुध रेहाना बेगम, फाइल खणी करीम ख़ान खे वापसि ॾेई अच ऐं चएसि त असांखे वकार जो रिश्तो नाहे का। ऐं हा, हीउ मुंहिंजो मोबाइल बि खणी बंदि करे छॾ। मां कंहिंखे माण्हुनि खे जवाबु ॾींदुसि, छा करीम ख़ान खे जवाबु ॾींदुसि? अहमद, तूं हिकिड़ो कमु कर, सुभाणे ई का पार्टी ॾिसी हिन घर खे सैर करे छॾ। असां मुर्गो हितां हलिया वञूं, किथे ॿिए हंधि हली रहूं। बसि सरमी, नंढड़ी ॻाल्हि जे करे तव्हां जज़्बाती ऐं ॾुखियारा थिया आहियो। मां तव्हांजे एहसाननि जे एवज़ ज़किया सां शादी करण लाइ तयारु आहियां। तव्हां भले सुभाणे ई निकाह जी तारीख़ मुक़ररु करे छॾियो। सलमा सां पुछी त मां पाण ॾाढो परेशान आहियां। असां कंहिं ॻाल्हि जो न दिलि में इरादो ई था कयूं त मामा करीब खे हुन ॻाल्हि जी कीअं थी ख़बर पइजी वञे।
हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। किथे ईअं त न आहे आप त वैसा चरो पाश थी करे। न मूंखे त आसिफ में शक आहे। आसिफ जेकॾहिं बाबा सां मिलियल हुजे हा त बाबा खेसि मिल्कियत खां महरूम न करे हा। त पोइ केरु थो थी सघे? कोई बि कोन्हे। बाबा सियाणो कांव आहे, असांजी ॻाल्हियुनि मां अंदाज़ो लॻाए थो वठे। ऐं जेको अमीर आहे सॼो ॾींहुं घर जी भितियुनि में कन लॻाए असांजी ॻाल्हियूं थो ॿुधे। इहो ई आहे जेको मामा ताईं असांजी ॻाल्हियूं थो ॿुधाए। कॾहिं त हुनखे प्यारो आहे? ॿिए वकील जा थी आहीं? हा थी आयसि। असांजी त क़िस्मत ई ख़राबु आहे। छो ख़ैर त आहे? अदा करीम उते बि असांजे लाइ खॾ खोटे छॾी हुई। घणो ई बेइज़तो थी आई आहियां। कीअं भला बाबा उते अची पहुतो छा? न धीअ, पहुतो त कोन हो, बसि वकील जी ज़ाल खे असांजे लाइ अलाए जे त कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं अथई। बसि वकील जी ज़ाल सफ़ा मूंखे घर मां धिका ॾेई थेला ॾेई ॿाहिरि कर जीअं हल हल निकिर हीअं खणी मूंखे धिका। माना त इहो तीर बि ख़ता थी वियो। पर हाणे जेको मां वकील जे मथां वार कंदुसि न उहो कॾहिं बि ख़ता न थी। बसि बसि हाणे माठ करे वई पंहिंजी क़िस्मत ते रोयो। छोरा मतां को अहिड़ो क़दम खयो अथई, मतां वकील जे छोरे खे कुझु बि कयो अथई, न त सौस पतो जो पाओ त न तुंहिंजी इच्छा में सम्झे। हमें मसलो मारण खां बग़ैर बि हल थी वियो। हीउ आशिर हिकु चकर जंहिंजे पोयां पइजी वञे न मूंखां न बचंदो। न आशिर असां कुझु नथा करे सघूं। शायदि ज़िलत ई असांजो मुक़दर आहे। न सलमान तूं मायूस कर। सम्झ त सुभाणे न वकील ॾे छो जीअं त जंजाल करे छॾ। ये बोल तेरी खाया ये है मुझे बता दे। अच्छा हैं सब मुखे तो पहले ऊपर खाओ पर ये क्या संजीदा है फिर ये तो हाँ अंकल मैं ठीक है चलो माँ पर ले गई दे दियो एक पन भी गए सचित के साथ कामयाब इंसान की पहली निशानी संजीद नहीं देखा ये है तन क्या है ना बिल्कुल कॉफी से तो क्या है नहीं हाँ अजीब वक्त आ रही लगे की खाती ए बड़ी भी बाइक बती है तारीफ सब कर रखे तेरी का रिफ्रेशमेंट तो थी है और बस वक्त क्या ही खिलाती तो क्या दी ये कब जाएगा खाएगा हाँ मेहमान ऑफ बैटर जबरदस्त गुड असां खणी नख माथो वठूं पर मामा करीम असांजी ॻाल्हि ते एतबार कोन कंदो। भले न करे एतबार वो असांजे लाइ हिन माहौल में ज़रूर पिए। आसिफ बेइज़ती कीअं ई तोखे ख़बर आहे अॼु वकील पंहिंजे पुट सां असांजे घर आयो आहे। कहिड़ो फ़र्क़ु ख़बर वकील बैंड बाजन सां पंहिंजे पुट खे कराए पिया आयो त पोइ त मां हुनजे निकिरण मां कीअं ॻाल्हि सही आई अपनी गुण तुंहिंजो ज़ोर कोन हली सघंदो। तुंहिंजी अखियुनि जे साम्हूं लॻिया पणजियूं न आखिरी ते ठरी। उन ॾींहुं उन ई वकील सरेआम सभिनी जे सामने नीच कल्पियनि सज़ा बहुत तारीख़ तमियन की कोशिश इन घर में निकाह जो बिल्कुल मालूम ये ताके नी जाए लेकिन ये भी गाला है तो मैं सुबह इंतजार करे अरे दायित्व ऐसा क्या हुआ रिकॉर्ड दियो
या ख़ुदा मूंखे हिन ख़ूबसूरत चेहरे खां हयाती खसण जे गुनाह खां बचाए। मूंखे को बि रस्तो हथ नथो अचे। तूं मूंखे सिधो रस्तो ॾेखार। मां पंहिंजी सज़ा में ॿिए खे भाईवार बणाइण नथो चाहियां। चूड़ियों मेहंदी ज्वेलरी पर्स ॿियो छा जे रहिजी वियो आहे? वही कुआं जो शादी जो जोड़ो, कुआं जो शादी जो जोड़ो, इन सां गॾु त ॿियो घणो कुझु वठिणो आहे। हाय हाय शादी बि वॾो मथे जो सूरु आहे। छा कजे, ॾाढी तकड़ बि आहे। जल्दी जल्दी में सभु कुझु करणु न ॾुखियो आहे। के ॾिनो निकल नहीं वियो आहे। चलो ठीकु आहे, शाबाश वाणी भली वञ। छा ॻाल्हि आहे अमीर? अॼु ॾाढो ख़ुशि पियो लॻी। कहिड़ी ख़ुशी मिली आहे अथई? सच पुछी न त तुंहिंजो घोटु ॾिसी अॼु मां ॾाढो ख़ुशि थियो। वकार में अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि नज़र आहे? ॾाढो ख़ूबसूरत ऐं हुनजे ॻाल्हाइण मां बि लॻे थो त वक़्त जो वॾो माण्हू पियो। बिल्कुलु तुंहिंजी शादी अहिड़े ई माण्हू सां थियणु घुरिजे ऐं मुंहिंजी दिलि चवे थी त हू तुंहिंजी ख़ुशियुनि जो वॾो ख़्यालु रखंदो। पर मूंखे त पसंदि न आयो। छो? ही त हिकु ख़ामोश तबियत नौजवान आहे, चुप संजीदा। मूंखे त खिलमुख ऐं ख़ुशि मिज़ाज छोकिरे सां शादी करणी आहे। ख़बर आहे इहो तूं दिलि सां कोन थी चए। जेको माण्हू मूंखे वणे थो उहो तोखे कीअं न वणंदो? तूं ठीकु थो चवीं। मूंखे त वकार पहिरीं नज़र में ई पसंदि अची वियो। वाक़ई में ख़ूबसूरत आहे। ख़ुदा करे शिल तो जीअं हमेशह मुरकंदो रहे। तव्हां सां न मुरकंदो त कंहिंसां मुरकंदो? तव्हां छा भला हुन खां सूंहं में घटि आहियो छा? तव्हां जीअं हुनजी जोड़ी मोर ऐं ड्रेल वांगुरु लॻंदी। अमीर अलाए छो वकार जे चेहरे मां मूंखे इहो महसूसु थियो त हू मूंसां शादी करण में ख़ुशि न आहे। न मूंखे त ईअं कोन लॻो। बाक़ी हा असांजे घर में पहिरियों दफ़ो आयो, इन जे करे थोरो ख़ामोश पियो लॻो। ख़ुदा करे शल ईअं ई हुजे। मुंहिंजी बि इहा दुआ आहे ख़ुदा शल तव्हांखे काइनात जूं सभु ख़ुशियूं अता करे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।